अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। ऐं आउं आहियां रिज़वानी गुरजो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध में मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो। 4 डिवीज़न जे 14 ज़िलनि में वोटनि जी ॻणप ऐं गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। शुरूआती नतीजनि मूजिबि जाम साहब टाउन कमेटी जे 4 वार्डनि ते पीपी उम्मीदवारनि कामयाबी माणे वरिती। भिरिया सिटी टाउन कमेटी जे सभिनी वार्डनि ते पीपल्स पार्टी कामयाब थी क्लीन स्वीप करे वरितो। ख़ैरपुर म्यूनिसिपल कमेटीअ जे वार्ड नंबर 17 ऐं 25 ते पीपी उम्मीदवार जी सोभ। रोहड़ी जे वार्ड नंबर 2 ऐं 3 ऐं 5 ते बि पीपी उम्मीदवार कामयाब। नौशरो फेरोज़ म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 16 ऐं कंडियारो टाउन कमेटी जे वार्ड 1 ते पीपीअ जा काउंसलर उम्मीदवार खटे विया। टाउन कमेटी भिरिया रोड जे वार्ड नंबर 1 ते 763 ऐं वार्ड नंबर 8 ते बि पीपी बुहारे वई। सिंध के मुख्तलिफ शहरन में पोलिंग दौरान झेड़ा ऐं चक्रियूं, फायरिंग, डंडन, लठियन, मुक्कन ऐं लतन जो आज़ादानो इस्तेमाल। बजड़ा मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। रोहड़ी जे अलाजुड़ो जागीरानी पोलिंग स्टेशन ते हथियारबंदनि जी फायरिंग। अब्दुल कदीर जागीरानी मारिजी वियो। टंडे आदम में फायरिंग में एक सियासी तंज़ीम जो कारकुन केसर पठान क़तल थी वियो। जरवार जी पोलिंग स्टेशन अबलगढ़े ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग सबब गाड़ियुनि जा शीशा टुटी पिया। नसीराबाद जी यूसी धामरा में वोटर लिस्ट गायब, आज़ाद उम्मीदवार पोलिंग बंद कराए छॾी। पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरत-हाल, पुलिस नफ़री पहुची वई। नवाब शाह जी मुर्तज़ा भुट्टो ॻोठ जी पोलिंग स्टेशन नंबर 24 तां सामान अणॼातल माण्हू खणी विया। ठुल जी पोलिंग स्टेशन गुलशेर कंडरानी ते 2 पार्टियुनि जे कारकुननि में झेड़ो, लठियूं ऐं सरोटा लॻण सबब 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पोलिंग रोकराई वई। खानपुर बहर जे यूसी वलू महर में पोलिंग स्टेशन ते झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॾखण भरिसां यूसी वारियासो में झेड़ो, मचिरियल माण्हुनि बैलेट बॉक्स पानी में उछलाए छॾिया। सखर, खैरपुर, कंदकोट, ठुल, ॾखण, नवाबशाह, जरवार ऐं ॿियनि इलाइक़नि में मुक़ाबलो कंदड़ धुरियुनि में झेड़ा, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। पोलिंग रुकजंदे रही ज्वाइंट इलेक्शन कमिश्नर चयो आहे त ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मकानी चूंडुनि दौरान कंदकोट जंग जो मैदान बणिजी वियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर समेत 31 ॼणा अगवा, 11 ॼणनि खे बाज़ियाब कराए वियो। भोजपुर जे तोड़ी बंगलो पोलिंग स्टेशन ते हथियारबंदनि जी हथियारबंद प्रिज़ाइडिंग ऑफिसर समेत 11 ॼणनि खे अगवा करे विया। पुलिस पारां यरगमालिन खे आज़ाद कराइण जी दावा। सरफराज संदराणी पुलिस स्टेशन ते हमिलो। 20 ॼणा अगवनि जेयू आहे। इल्ज़ाम मढ़ियो आहे त संदनि एजेंटनि समेत 20 ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। हथियारबंद बैलेट पेपर्स ऐं ॿियो सामान बि खणी विया। कैमराऊं बि टोड़े छॾियूं। कंदकोट जे वार्ड नंबर 2 में पोलिंग दौरान फायरिंग। औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर आमिना बलोच समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जा टाला वाक़े वरहंद पहुची विया। पोलिंग रोकी वई। कंदकोट जे पोलिंग स्टेशन 10 ते 2 पार्टियुनि जे कारकुननि में झेड़ो, धुरियुनि पारां हिक ॿिए ते डंडनि जो मस्कारो। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गलत निशाननि वारनि पोलिंग स्टेशन से इलेक्शन कमीशन चूंड मुलतवी करे छॾियूं। केतिरनि ई पोलिंग स्टेशन से उम्मीदवारनि जा चूंड निशानी गायब।
केतरनि उम्मीदवारनि खे अलाट थियल निशान बदिरां ग़लत निशान मिलिया। एहतजाज पोलिंग रोकी वई। ग़लत निशाननि ते इलेक्शन कमीशन नोटिस वरितो। कंबर जे वार्ड 3 ते आज़ाद उम्मीदवार जो चूंड निशान गायब। पोलिंग अमल रोकरायो वियो। उबो सईद खान जे यूसी बगोदेरो में बैलेट पेपर में फेरफार जो इल्ज़ाम। वोटिंग रोकी वई। इलेक्शन कमिश्नर चयो आहे त जिन पोलिंग स्टेशन ते ग़लत निशान अलाट थिया आहिनि उते पोलिंग मुलतवी कई वई आहे। उते चूंडनि जी नई तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। सबब ॼाणण लाइ इंक्वायरी कराई वेंदी। जेका बि रिपोर्ट साम्हूं ईंदी उन ते सख़्त एक्शन खंयो वेंदो। रोहड़ी जी यूनियन काउंसिल 25 जी पोलिंग स्टेशन अलर्ट जुड़ियो। जागीरानी ते झेड़े दौरान एक जणे जे क़त्ल बाद डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर इलेक्शन कमीशन के यूसी पनवारी ते चूंड मुलतवी करण लाइ ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो त पीपल्स पार्टी जे JUI जे हामिन विच में थियल झेड़े सबब इलाके में छिकताण वारी सूरतहाल रही। वक़्फे सां फायरिंग सबब पोलिंग जो अमल जारी रखणु मुमकिन न रहियो। वफाकी वजीर अयाज सादिक जी बिलावल हाउस कराची आमद। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां संदसि ॾाॾीअ जे लाॾाणे ते ताज़ियत। अयाज सादिक परॾेही वज़ीर जी ॾाॾीअ जी एसाल सवाब दुआ घुरी। नून लीग अॻवाननि शाह महमूद शाह ऐं खेलदास कोस्तानी बि ताज़ियत कई। वज़ीर आज़म जो नेशनल एक्शन प्लान ते सूबन जो किरदार बहाल करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। मुल्क में अमन अमान जे ताज़े सूरतहाल बाबति आगाह कयो वियो। वज़ीर आज़म जे स्ट्रीट क्राइम जे वारदातुनि में वाध ते ॻणती जो इज़हार। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान जी सलामती ऐं दिफ़ा खे हर हाल में यकीनी बणायो वेंदो ऐं दहशतगर्दीअ जे ख़ात्मे ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। ही रुगो एम्पायर के गॾु मिलाए चूंड खटे सघनि था। एम्पायर गॾु हुजण जे बावजूदि अमेरिका जे ग़ुलामनि खे शिकस्त ॾींदासीं। PTI चेयरमैन इमरान खान चयो इलेक्शन कमीशन ते कंहिंखे बि एतबार न आहे। मौजूदा हुकूमत नाजाइज़ ऐं इम्पोर्टेड आहे।